वरी दरख़्वास्त वरी ॾिना अथनि त इहो डिले टैक्टिक्स कीअं थींदी आहे तव्हां ॿुधायो भला सुप्रीम कोर्ट जॾहिं घुराईंदी त वरी हे कोर्ट न ॿुधंदी इन इंतज़ार में हाई कोर्ट में स्टे थी हिननि खे चयो वियो त बाबा अचे पंहिंजो रद्द अमल ॾियो या पंहिंजो जवाबु ॾियो हिन महिल ताणी हिननि वञी उते जवाबु न ॾिनो आहे मां छा कयां कोर्ट आहे न हाई कोर्ट में जॾहिं हे कोर्ट में मौजूद भी होया उन ते कोर्ट जे कमरे जे अंदर नथा वञनि जज जे साम्हूं पेश नथा थियनि मां त हाई कोर्ट कोन थो वञा इहो हिननि खे केस हलाइणो न आहे हिननि जी टैक्टिक्स आहिनि रुगो मशहूरियत आहे सियासत जी ॿियो छा आहे सरदारी निज़ाम छा कंदो आहे सिधा सरदारी निज़ाम फ़ैसिला कंदा आहिनि इहे कंदा आहिनि न पोइ अदी जन पाण वेही था फ़ैसिला कनि पोइ उहा सरदारी निज़ाम न आहे त छा आहे भला मुंहिंजो मुखालिफ़ मुंहिंजे ज़िले मां उहो बि हिकिड़ो सरदार आहे उनखे वठी अचे पटका बदिराइनि था उहो छा आहे पर उते निज़ाम सरदारी निज़ाम खुटी थो पए मोहम्मद मियां सुमरो साहिबु सरदार आहे उन वटि 24 कलाक वेठा आहिनि उहो जाॾे काॾे हर हुन में फुट वटि उहो सरदारी निज़ाम न आहे छा इहो हिननि जो हिकिड़ो सियासी किसो आहे जेको पंहिंजा ऐप लिकाइण जे लाइ हे सभु कुझु कनि था पिया इन दौल खे वॼाइण जे लाइ लिहाज़ कयूं उते वेठा तव्हां मूंखे ॿुधायो त भला मां सरदार ख़ान त वञी औकाफ़ खाते जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कोन कया आहिनि मां सरदार ख़ान त हिते वेठो आहियां न मेड़ जे शहर में औकाफ़ खाते जी ज़मीनुनि ते पुलिस जी प्रॉपर्टी ते कब्ज़ा करे हाउसिंग स्कीमूं ठाहियूं अॼु ताईं बीठियूं आहिनि उहे उते छा थियो मनुष्यात जा अड्डा खुलेआम था हलनि अॼु जा न आहिनि हिननि जा पोइ 40 सालनि खां ॾाढा सुहिणा सभु इहो कमु कंदा था उते कोन था कनि तॾहिं थींदो जॾहिं सरदार पग ॿुधाइनि ज़ोर ते पग ॿधी पराई पग या इन्हनि जो इख़्तिलाफ़ ई इहो आहे त हिकिड़ी कूड़ी पग न हुनजे अबे ॿधी न हुनजे ॾाॾे ॿधी ज़ोर ते हिकिड़ो चोर उथी चए त फलाणे चङे मस जी पग लाहे मां जे मथां विधो इहो लाहे विझी इहे तरीक़ेकार इहे ॻाल्हियूं आहिनि ॿियो छा आहे